बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यूनिट 10 वाज वर माना हाने वाज वर जो एमएसआर पहिरियों यूनिट हुयो उन जी जेका पास्ट टेंस आहे वाज वर टू बी वर्ब इस्तेमाल थियल आहे। प्रेजेंट सिंपल टेंस में सेक्शन ए लास्ट नाइट एंड नाउ। लास्ट नाइट छा थियो, सुतो पियो, ठीक आहे। हाणे ही ऑफिस में तस्वीर के ॾिसो, ही जुमला इन जे बारे में आहिनि। नाउ रॉबर्ट इज एट वर्क। रॉबर्ट हाणे हिन ऑफिस में पंहिंजे कम ते ड्यूटी ते आहे। एट मिडनाइट लास्ट नाइट रात जो गुज़िरियल रात जो अध रात जे वक़्तु, मिडनाइट जे अध रात जे वक़्तु, लास्ट नाइट माना जेका रात गुज़री, रात यानी अध रात जो। ही वाज़न्ट एट वर्क माना हिन ड्यूटी ते कम ते न हुयो। ही वाज इन बेड, हू माना बिस्तरे ते सुतो पियो हुयो। ही वाज अस्लीप, अस्लीप माना एडजेक्टिव आई आहे, माना निंड पियो। हिन में वाज़न्ट वाज जेको इहो पास्ट थी वियो, जेको इज़ हुयो इहो प्रेजेंट जो, ठीकु आहे। हिनखे इज़ खे असां पास्ट कयोसीं हिते। एम इज इन जो जेको टू बी वर्ब जो प्रेजेंट आहे, इन जो पास्ट थींदो वाज, यानी आर प्रेजेंट आहे, वर इन जो पास्ट आहे टू बी वर्ब में। हाणे हिन जा जुमला पढ़ंदासीं। हिन जा आई एम टायर्ड यानी मूंखे थक थी पियो आहे, मां थकिजी पियो आहियां। इहो नाउ हिमल जी ॻाल्हि थो करे। आई वॉज टायर्ड लास्ट नाइट, राति मूंखे वॾो थक हो। लास्ट नाइट मां जेका राति गुज़री वॾो थकिजी पियो हुउमि, ॾाढो थक हुयो। वेयर्स केट, केट किथे आहे, यानी नाउ हिमल जी ॻाल्हि थो करे। वेयर वॉज केट यस्टरडे, कल्ह केट किथे हुई, यानी माज़ी जी ॻाल्हि थो करे। वाज इस्तेमाल थियो इज़ मां। द वेदर इज गुड टुडे, अॼु मौसम सुठी आहे, इज़ खे पास्ट में कयो वेंदो। द वेदर वॉज गुड लास्ट वीक, गुज़िरियल हफ़्ते मौसम तमामु ज़बरदस्ती सुठी हुई। हाणे हिते इज़ खे हिते वाज़ कयो वियो, इज़ खे हिते बि वाज़ कयो वियो, हिते एम खे वाज़ कयो वियो, ठीकु आहे। इहे ॿई वर्ब। हाणे यू आर लेट माना तूं देरि करे आयो आहे, तूं देरि सां आई, तूं ॾाढी देरि कई आहे। नाउ माना हींअर। यू आर लेट यस्टरडे माना कल्ह तूं देरि करे आयो। जेको इहो आर आहे इहो पास्ट में वर्ब थी वियो टू बी वर्ब जो। They aren't here, उहे कोन्हनि के, यानी हिमल, नाउ हिमल जी ॻाल्हि थो करे। They weren't here last Sunday, गुज़िरियल आचर ते उहे हिते न हुया। हिते weren't aren't जो जेको प्रेजेंट टेंस हुन में पास्ट टेंस में weren't इस्तेमाल थी वियो। सेक्शन बी पॉजिटिव जा ही जुमला आहिनि, ही नेगेटिव जा जुमला आहिनि, ऐं ही क्वेश्चन्स आहिनि टू बी वर्ब में। हाणे प्रेजेंट पॉजिटिव में थींदा आई ही शी ऐं सिंगुलर सां वाज इस्तेमाल थींदी, ऐं वी यू दे सां वर इस्तेमाल थींदी। नेगेटिव में आई ही शी इट ऐं सिंगुलर सां वाज नॉट ऐं वाज़न्ट कंट्रेक्शन मुख़्तसिर सूरत आहे। वी यू दे ऐं प्रोनाउन सां वर नॉट ऐं वंट, इहा वंट इन जी कंट्रेक्शन आहे। सवाली ठाहिण लाइ वाज ऐं वर, आई ही शी इट जे अॻियां वाज इस्तेमाल थींदो, वी यू दे ऐं प्रोनाउन जे अॻियां वर इस्तेमाल थींदो, ऐं इन जी फॉर्मेशन आहे टू बी वर्ब लास्ट में। लास्ट ईयर रेचल वाज 22 सो शी इज 23 नाउ। हाणे हिते वाज लिखियल आहे, हिते इज़ लिखियल आहे, यानी गुज़िरियल साल रेचल जी उमिरि 22 साल हुई ऐं हाणे हिन जी 23 साल आहे, यानी हाणे हिन जी 23 साल थी वई आहे, ठीकु आहे। इहो प्रेजेंट में थी वियो, पास्ट हुयो। When I was a child, I was scared of dogs. जॾहिं मां ॿार हुउमि त मां कुतनि खां डिॼां पियो, कुतनि खां डिॼ थींदो हुयो, कुतनि खां डिॼंदो हुयुसि। हाणे ॿई पास्ट जा जुमला हुआ। We were hungry after the journey, but we weren't tired. असां सफ़र खां बाद जॾहिं मोटियासीं त असांखे बुख ॾाढी लॻी, पर असांखे थक न थियो हुयो, माना थकिजी कोन पिया हुयासीं। हाणे लफ़्ज़ी माना हिन जी जेकॾहिं कढूं त असां सफ़र खां बाद बुखायल हुआसीं ऐं असां थकायल न हुआसीं, ईअं न ॻाल्हाईंदा आहियूं। द होटल वॉज कंफर्टेबल बट इट वॉज़न्ट एक्सपेंसिव। होटल हिकु त पुरसुकून हुयो, ॾाढो हुन में मज़ो हो, पर ॿियो त वरी महांगो बि न हो, माना होटल जी तारीफ़ कई थी वञे हिते हिन जुमिले में। वॉज द वेदर नाइस व्हेन यू वर ऑन हॉलीडे, जॾहिं तव्हां मोकलनि ते जो ॿाहिरि विया हुयो, मोकलनि ते जो हुयो त मौसम सुठी हुई, मौसम भली हुई। योर शूज़ आर नाइस वर द एक्सपेंसिव, तव्हांजो बूट ॾाढो ज़बरदस्त आहे, छा इहो महांगो त न मिलियो न। वाई वर यू लेट दिस मॉर्निंग, अॼु सुबुह साईं तव्हां देरि छो करे आया आहियो, सुबुह जो देरि छाजे लाइ आया आहियो, सुबुह जो देरि तव्हां छो कई हुई। सेक्शन सी शॉर्ट आंसर्स, मुख़्तसिर जवाब ॾींदासीं। येस आई ही शी इट सां वाज़ लॻंदो, येस खां पोइ वी यू दे सां वर लॻंदी, नो खां पोइ ही शी इट ऐं सिंगुलर नाउन सां वाज़न्ट थींदो, ऐं नो वी यू दे सां वंट थींदो। वर यू लाइट, छा तूं देरि सां आहीं, देरि थी वई तोखे। नो आई वाज़न्ट, न मूंखे देरि न थी, ईअं न त मां न हुयुसि। Was Tom at work yesterday? छा टॉम कल कम ते हुयो, कम ते आयो हो। Yes he was, हा बिल्कुलु आयो। Were Sue and Steve at the party? छा Sue and Steve पार्टी ते हुया। No they weren't, न उहे न हुया।